हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु संत हुओ जो सारी राति भी ईश्वर जो ध्यानु कंदो हुओ। ॿिए कंहिं महात्मा पुछियसि त अव्हां जो एॾी तपस्या था करियो, सा ईश्वर खे मंज़ूर आहे? त हुन संत जवाबु ॾिनो त मंज़ूर करे या न करे, हुन जी मर्ज़ी हू ॼाणे थो। मां त फ़र्ज़ ऐं धर्म सम्झी थो करियां। मतिलबु त सची उपासना या भक्ति उहा ई आहे जंहिंखे लालच या क़बूल पवण या न पवण जे ख़्याल खां सवाइ सिर्फ़ु प्रेम सां कयूं। ईअं न चऊं आउं अॼु विर्त रखां थो, भॻवानु मुंहिंजी कामना ॿुधे या मूंखे सफल करे। भॻवानु ॼाणे थो, भॻवानु अव्हांजे दिलनि जा राज़ ॼाणे थो, त भॻवान खे ॿुधायो न। जेकी बि शेवा कयो या जेको बि धर्म जो कमु कयो न, का बि इच्छा न करियो। पेपो भगत भगवान जो प्यारो संत हुओ। हू दुख सुख मान अपमान में हिकु समान रहंदो हुओ। जॾहिं को साधु संत घर में ईंदो हुयुसि त स्त्री जा वस्त्र गिरवी रखी बि सीधो वठी उन्हनि खे खाराईंदो हुओ। हिकु दफ़े जंगल फिरण वियो त बारिश घणी पवण करे ज़मीन में हिकु देग दॿियल ॾिसण में आयसि। ॾिठाई त हुन अंदरि कुझु सोन जूं मुद्राऊं पयल हुयूं। को बि ख़्याल न करे घर हलियो वियो, पर उते वञी उन बाबति ॻाल्हि कयईं। घर वारनि सां ॻाल्हि कयईं त मूं रस्ते में हिकु देग ॾिठी जंहिंमें सोन पियो हुओ। सोन सां भरियल देग ॾिठी। जॾहिं हिन इहा ॻाल्हि पे कई त पेपे भगत जे पाड़े वारनि इहा ॻाल्हि ॿुधी वरिती। पाड़े में जेके घर हुआ उन घर वारनि इहा ॻाल्हि ॿुधी वरिती। हू यकदमि दौड़ी विया इहा खणण। वञी ॾिठाऊं त देग त बराबरि हुई, पर खोलण ते उन मां वॾा वॾा बिच्छू निकिता जेके उन्हनि खे ॾुख ॾियण लॻा। हिननि सम्झो त पेपे भगत असांखे धोखो ॾिनो आहे, सो देग त खणी विया, पर वञी संदसि घर में उछलायाऊं पेपे भगत जे। हिननि ख़्यालु कयो त धोखे जो फल त जेके बिच्छू आहिनि उहे हिन जे घर वारनि ऐं हिन खे ब्रसीन त ख़बर पए। हरूभरू ग़लति ॻाल्हि छो था फैलाइनि, अफ़वाऊं छो था फैलाइनि। लेकिन परा रब सभु कंहिंजो पाण सां आहे, जा विष्णु भॻवान बि नथो मिटाए सघे। हुननि देग उछलाई या पेपे भगत जी स्त्री ॾिठी। पेपे भगत बि चयो त इहे देग त साॻी आहे जा मूं जंगल में ॾिठी हुई। खोलियाऊं त सोन जे गहननि जा ढेर मिलिया। इहा परा रब्द में लिखियलु हुई त ॿिया दुश्मनी बचां बि खणी हिन जे घर छॾे विया। जेको अव्हांजे नसीब में आहे उहो तव्हांखे ज़रूरु मिलंदो, भले केतिरो बि भॼण जी कोशिशि कयो। ॾुख आहे उहो मिलंदो, सुख आहे उहो मिलंदो। भॻवान खां केरु लिखियो आहे ऐं भॻवान जो मुक़ाबिलो केरु करे सघियो आहे अॼु ताईं? का बि अहिड़ी ताक़त कोन्हे जेकी अव्हांजे परा रब्द खे रोके सघे, अव्हांजे नसीब खे रोके सघे। चओ जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा, हीअ नंढड़ी सम्झाणी तव्हांखे वणी त हिन कथा खे जेतिरो बि थी सघे ओतिरो शेयर कयो। ऐं अगरि अव्हांखे अहिड़ियूं ई असांजूं कथाऊं ॿुधणियूं हुजनि त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ प्रायो। चओ जय सियाराम, जंहिंजी लिंक तव्हांखे कथा जे डिस्क्रिप्शन में मिलंदी।